कमल सियारे में घुरायो न मच कचहरी थे। हाँ हाने वरी रखो बर्फ कचहरी। लतीफ़ ॿुधायां न तोखे छो त हे आ दरियाव हिकु वाटर आहे छा तव्हां बि उजड़नि सॼो दरियाव कचे खे ॾेई छॾियो। बेचाई छा थो चए अलीअ जी औलाद खे जेके भाइनि घटि पाड़ू तिन पलीतनि जो तो परवरदिगार पटे खफ़ो ऐं खफ़त लंदन कान लतीफ़ जो जन्नत जी बोली अरबिया खुदा जो साहबा जी बोली अरबिया मौला अली जी बोली अरबिया अन्या 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 भी गाल बुधाया मुझे मुर्शिद पीरान पीर जी बोली अरबिया पीरान पीर जा मुरीद भैया तबलत कयो पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा पीरन जो पीरा महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिला बड़े वापार सबना जो लाऊ तो बेड़ा कादो आंदो थी लाऊ अल्लाह अज तो उजणन मा कुत्ता ही भजी लाऊ तो हुजे भी एड़ो अन्या तो दुरूद पे हले नथा जो सदा मुझे दिल चे थे अज एड़ो दुरूद पढ़ूं जो सिज उभरण खां पहिरियों पांजो दुरूद मोहम्मद जे रोज़े ते पढ़ नथा जो सदा मजो नहीं राजा पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा पीरन जो पीरा बस कर त कटड़ू पीरन जो पीरा महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी बेटा इधो चे वाहे कांदा हबीब सा मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बजर में गड उहद में गड खंदक में गड हुनैन में गड वार में गड क़यामत मजार में मोहम्मद सा भाकुर में गड सुता पिया साहबा जो नौकर भैया तबुलत कयो भैया ने कूड़ी तारीख बढ़िया भजी रहा पिणे दिठा ये तुझा यार निजी लोड वाला मोबाइल वाला चाहे वाला वो मोहम्मद जा यार यार हुआ ही मोहम्मद जा असा जा यार मुझा गॾु यार हुआ किले संडे के तुझे यार जे पचन मां पेचस न कढ यार होया ही मोहम्मद जा सिद्दीक जी यारी ॾिसी मक्के मां निकतो गार में कढ गार मां निकतो क़यामत मजार में मोहम्मद सां भाकुर में गॾु सुतो पियो आहे साहबा जो नौकर भैया तबुलत कयो भैया तबुलत मुझो टाइम तो इते ही पूरो थियो टाइम ते हलन जो ने रेला अच्छा टाइम साईं के सवड़ विझी छॾियो हाय ख़ल्क़ त ॾिस मां बि पहिरीं मुहर्रम खां वठी जलसा कया पर अॼु उजण फ़क़ीर मारे विया बहिरे वा उजण ऐं तेज़ वञनि पिया जन्नत में न ॾींदा कंहिंखे पुॼा नथा चओ सुभान अल्लाह मदीने वारे जा इश्क ॾाढा हाणे जेके बैत थो पढ़ा न भिटाईअ महबूबनि जे मीलाद ते चया ना सुभान अल्लाह जो तो पढ़ा मजो ना है लतीफा छातो जय चंद्र आहे भजियो उजड़न के ॾिसी चंद्र ही भजियो चंद्र चवाए सच जे मठी मोर न भाए कॾहिं बिरी सनड़ो कॾहिं एॾो सनड़ो जो मुल्लन खां बि नथो लभे अल्लाह असांजो मुलो जेको चंड ॻोल्हींदो आहे न हुनजी उमिरि आहे 59 साल घणा इन पोड़े खां पंहिंजी जुती लभंदी पहिरीं जो चंड इन खां 24 जो बि कोन लभंदो अल्लाह बेटा छा थो चए चंड चवाए सच जे मठी मोर न भाए कॾहिं बिरी सनड़ो कॾहिं बिरी गच जे मुंह में बरई मच पर तो में नाए पेशानी पिरी सुभान अल्लाह बेटा इधो चे खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर इस
सपा मीलाद तो ॿुधाए भिटाई भिटाई थो चे चंड खे पंहिंजे चांदराण ते मस्ती सिज खे पंहिंजे रोशनाईअ ते नाज़ महबूबनि जी मीलाद थी विलादत थी सांझ पंहिंजो अखड़ियूं मुबारक खोलियूं एॾो नूर एॾो नूर एॾो नूर सुभान अल्लाह जो त पोइ पढ़ा ना मज़ो न आहे मदीने वारे जा आशिक़ भईयो तबुलत कयो भईया नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा खणी नेण खुमार मां जा कयाई नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं उमाऊं कमर तारा कचूं ताइब थिया देखी ले दिल भर पर झको थो जोहर जान बजे त जमालस इंतहाई लंबो चौड़ो सफर करे शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह था तहां जे गोठ में उस्ताद पारस साहब जे दावत ते साईं गुलबहार साहब जे दावत ते बचड़न कुरान पुजायो वा साईं इमरानवर नंढड़न कुरान पुजायो वा उस्ताद गुलबहार जे घर मां बच्चन के मुबारक न्यारन के मुबारक पुटन के मुबारक उनजे पीवा के मुबारक मां केड़ी मुबारक जा क़यामत में मलाइक मुबारक दींदा सुभान अल्लाह जो तो बुधाया भिटाई तो चे भले जन मायरू बच्चन सालियान ओ अम्मा तो के मुबारक जो जगह सजाया थे मुझे पुट डॉक्टर थे पानी मां पे सौट सोचे तो कुरान पढ़े भले जन मायरू बच्चन सालियान मशर जे मैदान में मुबारकों से लहन बिन थ वेचारिन ओजा गाई अजाया कया मुझे मौला हुसैन तो फरमाए मां कायनात में अख पटी न टे शयूं ॾिठम अबे अली के नमाज पढ़ा दे नानी नबी के सजदा कंदे अम्मा साईं के मुसल्ले ते मौला जो कुरान पढ़ नथा जो सुभान अल्लाह हुजूर तो फरमाए बार जमे तीन किस्मन जो अदब से खायो बार जमे सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा अदबो औलादकुम अकल में वारो ओ नबी देव जले जे गोठ वारो नबी तो चे बार जमी ना पहिरो कम गालहण जड़ो ते बचो त कलमो पक्को करायो असां बार के जा सिखारे ना ओ मामे तो चे बुझो त देस वह जो अकुल पियो सिखारे हुजूर तो फरमाए बार गालहण जड़ो थे ना पहिरो कलमो पक्को करायो पांजे नबी जो नालो जो असा जे नबी से जो नालो मोहम्मद मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ कर फर्श तारीफ करे अर्श तारीफ करे मोहम्मद उन के चबो जजी अर्श वारो रब पाण को तारीफ करे जोर से मदीने वाले जा आशिक भईयो तबुलत कयो भईयो तबुलत हजरत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह पैदा कयो अखि जो पटई अर्श ते लिखलो मोहम्मद बदफा त चप चुमियो दे न बदफा पूछी मौला अर्श ते नालो केरा रब जो आदम यो ओ मुजो महबूबा जे सदके सत आसमान पैदा कया जमीन पैदा कयो जबल पैदा कया कायनात पैदा कई आदम यो वो मुझे मोहम्मद जे सदके तोखे पैदा कयो है सुभान अल्लाह जो तो लतीफ पढ़ा मजो न भिटाई तो जे सावड़ जा सिंगार अण लिखा गो भिटाई थई भिटाई मजा मुते फूके जे भिटाई जे तो आसमान कोन हो जमीन कोन ही जबल कोन हा कुछ न हो अर्श ते मोहम्मद जो नालो लिखल होयो साहड़ जा सिंगार अन लिखा अग हुआ नकी कुन फयकून हुई नकी बी पचार मलकन खां बे मादही तोड़े जी तमार हजरत आदम अलैहिस्सलाम दिठो त मलाइकन जा चप चुरन था पुछी छा था पढ़ो जे मोहम्मद ते दुरूद था पढ़ो तॾहिं त भेटाई जो न बिना हुब हबीब जे हाँ मिसकाली कटुरन गे
बिना हुब हबीब जे बंदगी बेकार। मोहम्मद जे मोहब्बत का सवा न नमाज न रोजो न हज न ज़कात न खैरात। जन्नत मोहम्मद जे कदमन में। बिना हुब हबीब जे बंदगी बेकार। या करी खैरातू या करी हज हजार। पर तहमा बेहिश्त ही बेजार। जे जो इश्क ना है अरबी असां। सुभान अल्लाह जो तो पढ़ा बेटाई तो जे पढ़ियो पढ़ी जा सब कहने सूरज। अरे मीम रख जाए मन में। मीम रख जाए मन में। मीम खा मुराद थी मिठो मोहम्मद नालो ही भलो। न तो हैदराबाद मां छोकरे का पुछो नालो जाती चे सावण। मुझे बे भाजो चे बादल। मुझो टे भाजो चे बरसात। मुझो वो माणे जो नालो खिमणो हूंदो। है जॾहिं मुझो मौला हसन जाओ सुभान अल्लाह जो। जॾहिं इमाम हसन जाओ नबी से पाना अली इन बच्चे जो नालो या रसूल हर माना जंगजू लड़ाको बहादुर शुजा मैदान ते लहण वारो। अली पान बहादुर हो न नालो ही बहादुर। ऐं असांजो मायूं ॿारनि खे पियूं ड्रिजारींदियूं। माठ कर रात जी माउ थी अचे। अब रात जी माउ आहे मां त कान ॾिठी आहे। मायूं पियूं ड्रिजारींदियूं। पोइ छोकिरो 18 सालनि जो थींदो त अम्मा मूंसां पेशाब ते गॾिजियल। 18 सालनि जो थियो हाणे गॾिजियल। बच्चन के बहादुर बनायो। बचपन में इमाम हसन हुसैन जा वाक़या बुधा। मुजाहिद थे न बिजड़ा। छो तो मुजाहिद दुनिया से हाने कोने। अल्लाह इस्माइल हानी है फलस्तीन जे मुजाहिदन जो अगवा जे इसराइल के टोटा चबाया। उन बेचारे के ईरान में शहीद। ईरानियो जा असांखे पेर कढी ॾियो या चोर तव्हांजो। मां जो तव्हां जे गोॾ मरी वञा त तव्हां बोले गलत होगा कसम कही। तहां घुरायो थस मेहमान तहां जो। ये तो सलाम आ बेड़ा पठानन के। खुदा जो कसम 20 साल लड़िया पर चो मेहमान न ॾींदासीं। मेहमान तो मेहमान ये तो मुझे धिक्का मिला न तहां जो पार सॼो आहे असांजो। जो न मेहमान थे जानियूं ॾिबियूं न मेहमान इज़त आहे। ॿुधो इसराइलियो मथा समझो त इस्माइल हानीअ जो खून ज़ायो थींदो न। इन जे रक्त जे कतरे कतरे मां मुजाहिद पैदा थींदा जेके यहूदन खे टोटा चबाईंदासीं। बैत बुलंद कयो बैत। इसराइल कुत्ते ते फलस्तीन जे कातिलन ते इस्माइल हानी जे कातिलन ते नारे तकबीर। तू गुंडा गन मशीनन सा इदहे सर बिड़ंदई डंटन सा डिजण त असां में आहे ई कोन। मूंखे 2 दफ़ा धाड़ेलन फुरियो आहे तब हलां पियो। ईअं न त वरी तव्हां बि फुरियो। खलकत आई आहे